अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद होंदी सब खैरियत सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। ही मुंहिंजे पोयां तलिया आहे मच्छी जो। मच्छी जेको आहे असां छॾीसीं कुझु अरसो बाद वरी कुझु कढीसीं, कुझु विकिणीसीं। अॼु मां जेको आहे पंहिंजे खाइण जे लाइ मच्छी कढ रहियां थो पंहिंजे ई तलिया मां दोस्तों। मथे कर मथे कर मथे कर जारी फातला मथे कर हिकिड़ो मिनट जारी फातला हिकिड़ो मिनट मथे कर ख्याल कर पाड़ा हुई इधर माशाल्लाह माशाल्लाह मथे कर हेरे सटे मथे मथे जमीन में सटे जमीन में सटे ॿियो बि अथी माशाल्लाह माशाल्लाह ॿियो अथी इहा नंढी आहे उन्हीं के छॾा परली के ॿी मच्छी आहे माशाल्लाह बेहतरीन नमूने जी कम भलो थी वियो हा खणी वञ होशियारी ख्याल 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 कर ख्याल सां ख्याल नंढो बस इहो खोड़ आहिनि निवाज़ बा आहिनि बस हाँ दोस्तों बिल्कुल ही मच्छी वरती वेंदो अचे उनखां बाद में तव्हां दोस्तों अंदाज़ो मुताबिक़ मूंखे इहो ॿुधायो कमेंट्स में किलो किलो थी वेंदी या किलो खां मथे आहे। तव्हां दोस्त कमेंट ज़रूरु कंदा इन मच्छी जे मुंहिंजी व्लॉगिंग ते। हिकु ही मच्छी आहे ऐं ॿी उन वटि आहे, माना तक़रीबन 2 मच्छियूं कढियूं आहिनि। तव्हां मूंखे दोस्तों कमेंट्स में इहो ॿुधाईंदा त बाबा हाणे हीअ ॾिसो मच्छी टपा खाई थी, अंदाज़ो मुताबिक़ तव्हां ॿुधायो कमेंट्स में त घणा किलो जी थी वेंदी, 2 किलो जी थींदी या 1.5 किलो जी, इहो तव्हां अंदाज़ो मूंखे ॿुधायो। जी दोस्तों बिल्कुल अज जो व्लॉग इहो ई आहे।